अस्सलाम वालेकुम। मौसम जे हवाले सां गॾु मां आहियां नज़ीर बमरो। 8 जुलाई ते यानी कि काल्ह सिंध में अक्सर इलाइक़नि में बरसाति पई आहे। चंद इलाइक़ा बिल्कुलु रहिजी विया हूंदा। उन्हनि इलाइक़नि में बि बरसाति जा सिस्टम ठहंदा ऐं 9 जुलाई ते अॼु काफ़ी इलाइक़नि में बरसाति थींदी। काल्ह की बरसाति दौरान सिंध में झुड़ नारे खां दाख़िल थियो। सभ खां पहिरियों सिस्टम ताल नारे में दाख़िल थियो ख़ैरपुर ज़िले में ऐं अव्हां खे हर कलाक जी रिपोर्ट ॾियूं था त किथे किथे ठहियो। उन खां पोइ नवाबशाह डिवीज़न में हिकिड़ो सिस्टम ठही वियो जंहिं दादू मोरो ऐं नवाबशाह डिवीज़न जे केतिरनि ई इलाइक़नि में बरसाति कई। इन खां अलावा उहो सिस्टम जेको आहे सो ताक़तवर थींदो वियो। तेसि ताईं हैदराबाद जे इलाइक़नि में बि हैदराबाद डिवीज़न ऐं मीरपुर ख़ासि डिवीज़न जे इलाइक़नि में बि झुड़ तयारु थी विया ऐं मंझंदि खां पोइ इहे झुड़ तमामु तेज़ी सां वधंदा रहिया ऐं शाम जो 4 नारे कराचीअ ताईं पहुची विया। कराची हब ऐं कीर्तन रेंज वारा इलाइक़ा गडा मलीर ऐं उत्तर कराची सुठी भरी बरसाति पई। ऐं इन खां अलावा हर कलाक जी रिपोर्ट जेकॾहिं वीडियो जी सूरत में ॾिसे त ज़ूम अर्थ जे ज़रिए हुन में बाद में तक़रीबन 6 बजे ॾखण सिंध में हिकिड़ो ॿियो सिस्टम तयारु थियो जंहिं बदीन में ऐं चटे जे इलाइक़नि में चोर जवाली जाती ऐं मिठी जे इलाइक़नि में बरसाति कई। त इहे सिस्टम हलंदा रहिया ऐं अधु राति ताईं झुड़ जेको आहे उहो मौजूदु आहे हिन वक़्तु बि। ऐं हिन वक़्तु राति जा 12 थिया आहिनि त झुड़ अञा ताईं मौजूदु आहे ऐं तक़रीबन सॼी राति अहिड़े क़िस्म जो झुड़ हलंदो रहंदो। हाणे अचूं था सुभाणे जी प्रिडिक्शन ते त सुभाणे टेम्परेचर ते केतिरो असरु पवंदो ऐं कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में गर्मी अञा ताईं मौजूदु रहंदी। ही अॼु 9 जुलाई जा टेम्परेचर्स आहिनि, प्रिडिक्शन टेम्परेचर्स आहिनि मॉडल्स जा, जंहिंमें उत्तर सिंध जे काफ़ी इलाइक़नि में गर्मी वधीक ॿुधाई वई आहे 43-42 डिग्री सेंटीग्रेड, जेके जैकाबाद कंदकोट ओबाड़ो ऐं शहदादकोट सखर लाड़काणो मेहड़ हिंगोरजा ऐं बिरिया दादू हे 42 खां मथे मथे आहिनि। इन खां पोइ विचोले में काफ़ी टेम्परेचर घटि आहिनि। शायदि विचोले में वधीक बरसाति पई आहे नवाबशाह डिवीज़न में नवाबशाह दौड़ बांदी ऐं कोटलालू पड़ीदन इन्हनि इलाइक़नि में सुठी बरसाति पई आहे। नवाबशाह में 33 डिग्री सेंटीग्रेड जी प्रिडिक्शन आहे त अॼु मंझंदि 2 वॻे इहो टेम्परेचर थींदो। शहदादपुर 34 थींदो ऐं मीरपुर 34। ॾखण सिंध जे अक्सर इलाइक़नि में टेम्परेचर घटि आहे पर चंद इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिन में अॼु टेम्परेचर यानी गर्मीअ जो दर्जो वधीक थी सघे थो, जिन में मिठी छाछरो ऐं उमरकोट वारा इलाइक़ा क़ाबिल ज़िक्र आहिनि जिन में वधीक गर्मी ॿुधाई वई आहे त थींदी। पर कराचीअ जो तमामु टेम्परेचर जेको आहे उहो घटियो आहे। कराची जी मौसम तमामु जेको आहे सो गर्मी हुई, घणी गर्मी हुई, उन में काफ़ी कमी आई आहे ऐं अॼु 2 वॻे टेम्परेचर 34 डिग्री सेंटीग्रेड यानी 34 डिग्री सेंटीग्रेड कराचीअ जो थींदो। इन जो मतिलबु इहो थियो त गर्मी काफ़ी घटि थी आहे। असां सौ सिधो वेदर मॉडल्स खे शो कंदा आहियूं त जीअं अवां ॾिसी सघो। जेकॾहिं असांजी राय हूंदी आहे त उहा असां पंहिंजी राय ज़रूरु शामिलु कंदा आहियूं। जीअं अॼु सुबुह जो फजर जे टाइम ते कराचीअ में वरी बि बूंदाबांदी ऐं हल्की बरसाति जो मॉडल जे तरफ़ां शो कयो वियो आहे त थी सघे थी त इहो मुमकिन आहे त सुबुह जो कुझु हल्की फुल्की बूंदाबांदी थिए, छो त बादल हर वक़्तु मौजूदु आहिनि कराची जे आसमान ते। उन खां पोइ ॾींहं जे वक़्त में यानी सिज उभिरे ई हिकिड़ो सिस्टम आहे हिन खां राजस्थान खां
वो उमरकोट वारे रस्ते खां ऐं डायली वारे रस्ते खां सिंध में दाख़िल थींदो नज़र अचे थो, जेको तक़रीबन 10 बजे सुबुह खां ई एक्टिविटी नज़र अचे पई त उहा थींदी। ऐं उन खां पोइ सिंध जे ॾखण वारनि इलाइक़नि में बल्कि विचोले जा इलाइक़ा बि हुन में काफ़ी सारा शामिल आहिनि, जिन में शहदादपुर ऐं मिरपुर ख़ासि, खिपरो, सांगड़, टंडवादम, नवाबशाह ऐं नूरियाबाद, कराची जी जे मलीर वारा इलाइक़ा, गडाब वारा इलाइक़ा ऐं इहे खीरतर रेंज वारा हब वारा इलाइक़ा, बदीन ऐं मिठी, इस्लामकोट, नंगर पारकर, छाछरो ऐं इन खां अलावा कढण, मिठी, यानी केतिरा ई इलाइक़ा आहिनि, ठटे समेत, चूड़ जमाली समेत, जाती समेत, जिन में बरसाति जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। त इन में ॾींहं जे दौरान मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ जायुनि ते सिस्टम ताक़तवर थींदा रहंदा ऐं बरसाति ॾखण सिंध जे इलाइक़नि में थींदी ऐं कराची बि हुन में शामिल आहे, जिन में जिते बरसाति थींदी। यानी कराचीअ जे हब वारे इलाइक़े में वधीक बरसाति छो करे कई पई वञे मॉडल जे तरफ़ां, ऐं कराची शहर में उत्तर कराची ऐं गडाब जे इलाइक़े में वधीक बरसाति छो कई पई वञे मॉडल जे तरफ़ां, त असां बि चऊं था त इन जो बिल्कुलु इम्कान आहे, छाकाणि तमामु घणी अञा ताईं गर्मी ऐं मॉइस्चर तमामु घणी आहे। इन खां पोइ बलुस्तान जे तरफ़ जेको सिस्टम ठहंदो उहो बलुस्तान जे ॾखण बलुस्तान जे अवारान वारनि इलाइक़नि में ऐं बेला वारनि इलाइक़नि में हिकिड़ो सिस्टम ठहंदो जेका बरसाति हुते थींदी। त इहो मॉडल्स जे तरफ़ां प्रिडिक्शन हुई, त इहा प्रिडिक्शन मॉडल जे तरफ़ां ईअं ई हूंदी आहे, उन में का तब्दीली थी सघे थी, मुमकिन आहे त तब्दीली थी बि सघे थी। हीअ आहे सिंध जो सैटेलाइट व्यू ऐं इन खां पोइ बलुस्तान जो बि सैटेलाइट व्यू आहे। ऐं बलुस्तान में सिबी में जेको सिबी तूफ़ान चवंदा आहिनि उहो हुते ठहंदो रहंदो आहे हिननि मौसमनि में, ऐं उहो हिन वक़्तु हुते जारी आहे। ऐं मुल्क जे ॿियनि इलाइक़नि में मूनसून जी या वेस्टर्न सिस्टम जे बरसाति जी का ख़ासि एक्टिविटी नज़र न पई अचे, पर सिंध पूरी बादलनि जी लपेट में आहे ऐं या अॼु 9 जुलाई ते सॼो ॾींहुं सिंध बादलनि जे लपेट में रहंदी ऐं बरसाति जा वाज़ह ऐं काफ़ी सारा इम्कान आहिनि ऐं काफ़ी मौसम में बहितरी बि अची वेंदी। इन सां गॾु अॼोकी अपडेट पूरी थिए थी। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं असांजे चैनल जी लिंक पंहिंजे दोस्तनि ॾांहुं मोकिलियो त जीअं उन्हनि ताईं बिल्कुलु मॉडल्स जे मुताबिक़ तस्वीरुनि ऐं डायग्राम्स जे मुताबिक़ अपडेट पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।